अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ हैं शाहिद खोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जिन बेहतरीन अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाइयुनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों, असद खान कुरैशी जी जेका एंट्री थी आहे पंहिंजावेरी में, बिल्कुलु दोस्तों इन जी एंट्री खां पोइ हाणे ड्रामो अञा ज़बरदस्त बहितरीन थी वियो आहे। असद खान कुरैशी जी एंट्री इन लाइ कराई वई छो चाकर खान खां पोइ ड्रामो मतिलबु मज़ो न हुयो। काफ़ी माण्हू कमेंट करनि पिया, यार छा थींदो हाणे चाकर खान कोन आहे, ड्रामे जो मज़ो कोन आहे, हर को कमेंट करे पियो जारे करे। इन जे करे हुननि कोशिशि कई त असद कुरैशी खे आंदऊं। तकरार में बि ईअं असद कुरैशी खे आंदो वियो, छो त असद कुरैशी तकरार में जॾहिं आयो, शुरू में त असद कुरैशी एक्शन ॾेखारियो, हेॾे होॾे कंहिंखे कुटियो हुई, कंहिंखे छा कयो। बाद में असद कुरैशी जो को ख़ासि रोल न रहियो हुयो, तंहिंजे करे गुम करे छॾियऊं। ॾिसूं हिन में हाणे छा थो करे। पंहिंजावेरी में असद कुरैशी रावल खे धमकियूं ॾिनियूं आहिनि, ॿियनि खे ॾिनियूं आहिनि, ऐं स्टाइल बि पुराणे दौर वारो अथसि, जीअं छोकिराट माण्हू वार मार टोपी मोपी त कोन अथसि। इन हिते दरिया ख़ान जो किरदारु करे थो। असां वांगुरु वार ही फणियूं मणियूं ॾिनियूं पियूं आहिनि त पाण एक्शन ताबो हेॾे होॾे। मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त ॾिसूं हिन किरदार में असद कुरैशी छा थो करे। वीडियो पोइ पुॼाणी थी, अगरि अपडेट सुठी लॻे महिरबानी करे असांजी वीडियो खे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। चैनल खे शाहिद खोसो ब्लॉग खे। अल्लाह हाफ़िज़।